Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Noni. Happy birthday to you. Happy birthday Noni. हे आहे तुंहिंजो गिफ्ट. थैंक यू अम्मी जान. अदा हे मुंहिंजी तरफ़ां. थैंक यू ज़ोहा. भाई तोखे मुंहिंजे गिफ्ट जे लाइ थोड़ी मेहनत करणी पवंदी. अरे अरे घणो परेशान न थी. ही आहिनि कुछ क्लूज यानी इशारा. जल्दी सां हिननि खे सॉल्व कर ऐं पंहिंजे गिफ्ट खे ॻोल्ह. वाओ हे त ॾाढो एक्साइटिंग आहे. हाणे मज़ो ईंदो. छा तूं हिन में मुंहिंजी मदद कंदीअ? छो न अदा. बाबा जल्दी सां पहिरियों इशारो ॿुधायो न. क्लू आहे ॻोल्हणो हूंदो उहो गुलदान जेको तोखे ॾींदो डायरेक्शन जी सुञाण. गुलदान त मथे कमरे में आहे ऐं हा उन में हिकिड़ी घड़ी बि ठहियल आहे. ॾिस ज़ोहा, हे घड़ी असांखे सिर्फ़ टाइम ई नथी ॿुधाए बल्कि इन जूं नीडल्स असांखे डायरेक्शंस बि ॿुधाइनि थियूं. जी अदा मूंखे ख़बर आहे त जॾहिं ॿई नीडल्स 12 ते हूंदियूं आहिनि त उहे नॉर्थ यानी उत्तर ॾे इशारो कंदियूं आहिनि. बिल्कुलु ईअं ई जॾहिं घड़ी जी नंढी नीडल 6 ते हूंदी आहे त उहा ॾखण यानी साउथ जी तरफ़ हूंदी आहे. अदा हाणे ॿियो क्लू पढ़ायो न. ॿियो क्लू आहे ओभर पासे रखियल आहे उहो दराज़ जंहिं में लिखियल आहे खज़ाने जो राज़. ओभर यानी ईस्ट. हाणे असांखे बाबा जान जे कमरे जे पासे वञणो हूंदो. हा ज़ोहा, अबू जे कमरे में हिकु बुक केस आहे जंहिं में ड्रॉज यानी खाना आहिनि. अरे मिली वियो क्लू. बस थोड़ो अञा सबर. मुकम्मल थियण वारो आहे सफ़र. हसीन हुजे तुंहिंजो अॼु ऐं कल. ओल जी तरफ़ आहे तुंहिंजो सबर जो फल. ओ अदा लॻे थो इहो ई आख़िरी क्लू आहे. यस हाणे तुंहिंजो गिफ्ट मिलण वारो आहे. वाओ हे त हिकु रोबोट आहे. हिन में त हिकु स्क्रीन बि आहे. अदा हिन जो बटन त प्रेस कर. मूं वटि आहे हिकु अहिड़ो दिमाग़ जंहिं में आहे हर गुज़ारत जो जवाब. मां आहियां तुंहिंजो सुठो दोस्त. हाणे ॿुधाए तोखे आहे कंहिं शइ जी खोज. वाओ रोशनी जी मां किरण आहियां. वॾो मुंहिंजो नालो आहे. जगमग कंदी आहियां. ॿुधायो त कंहिं पासे खां निकिरंदी आहियां. जॾहिं 12 थींदा आहिनि त घड़ी जूं सुयूं मिलंदियूं आहिनि. ॿुधाए तूं त ख़बर पए कहिड़ी डायरेक्शन ऐं पासे ॿई मिलंदियूं आहिनि. दोस्तो कीअं लॻो अव्हांखे मुंहिंजो इहो गिफ्ट ऐं हे डायरेक्शंस जो गेम. Now make a similar game for your friends by writing clues using north, south, east and west directions.